إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار أما بعد فأعوذ بالله السميع العليم من همزه ونفخه ونفسه أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما اللهم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم وقال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد وتعاونوا على البر والتقوى ولا تعاونوا على الإثم والعدوان وقال النبي صلى الله عليه وسلم والله في عون العبد ما كان العبد في عون أخيه हर किस्म की तारीफ़ हमद सना वडाई वाखाण किबरियाई अज़मत जलालत अकेले अल्लाह वहदहु ला शरीक माबूद बरहक के जुगाए जेको इन समूरी कायनात जो अकेलो खालिक मालिक राज़िक वहदहु ला शरीक माबूद बरहक उन खां पोइ ला तादाद अणगणिया बेहिसाब दुरूद सलाम हुजन इमामुल अंबिया इमामुल अतक़िया इमाम हुदा ख़ातमुर रसूल व ख़ातमुन नबिय्यीन इमाम मुज्तबा अहमद मुस्तफ़ा मुहम्मदुर रसूलुल्लाह
सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिनकी ज़ात मुक़द्दस है जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन हिन पूरी कायनात जलाए रहबर व रहनमा हादी व मुर्शिद रहमत लिल आलमीन बणाए करे मबूस फरमायो। वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ सामीन किराम, अल्लाह रब्बुल आलमीन का दुआ है अल्लाह सईं मुखे अव्हां के कुरान पाक हदीस पाक गौर फ़िक्र से बुधण समझण पंहिंजी इस्लाह करण की तौफ़ीक़ अता फरमाए। हलंदड़ महीनो रबीउल अव्वल जो महीनो आहे, में अल्लाह रब्बुल आलमीन ऐं प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जेके महीनन जा नाला बुधाया आहिनि। पहिरियों महीनो मुहर्रमुल हराम जो, ॿियो महीनो सफ़र जो, इस्लामी साल ऐं महीनन जे ॻणप जो टियों महीनो रबीउल अव्वल आहे। हिन महीने के अंदर सारी इंसानियत सारी मखलूक़ात का अफजलुल शख्सियत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिनकी विलादत बासआदत भी है। हिन ही महीने रबीउल अव्वल में नबी मुकर्रम मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिनकी वफ़ात भी है। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जो पैदा थियण, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिनके नबूवत मिलण, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिनजो रसूल थियण, मक्के में रहण, मक्के का हिजरत करे मदीने ताणी पहुँचण, वो मदीने जे इर्द गिर्द अतराफ़ में इस्लाम जी दावत व तबलीग, इस्लाम जी तालीम खणी करे वञण, इंसानन के अल्लाह रब्बुल आलमीन जी राह रास्त ॾांहुं, रब्बुल आलमीन जी तौहीद ॾांहुं आणण, बुखूं कशाला तकलीफ़ूं बर्दाश्त करण, नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिनकी वफ़ात, ये समूरा जेके भी वाक़िआत आहिनि ये असांखे कुछ सिखाइण था चाहिनि। इन्हनि समूरे वाक़िआत जो को मक़सद थियो आहे। ये जेके भी वाक़िआत थिया आहिनि नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिनकी ज़ात सां ताल्लुक़ रखंदड़, इन्हनि सभिनी जे पोयां मक़सद आहे। उन मक़सद में हर उन इंसान मर्द या औरत के लिए कामयाबी रखियल आहे जेके मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनकी ज़ात के भी समझी विया, नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिनकी ज़ात के सुञाणे पिया, ऐं नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिनकी नबूवत रिसालत तालीम और तरबियत के दिनल सबकन के समझी विया, पढ़ी विया, परखी विया, उन मुताबिक जिंदगी गुजारे विया। मकसद भी इहो ही आहे। नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमाइन था, आऊं उन मानू जे मिसाल आया मानन जे लाए जो रात जो किथे बाह बारे तो, आस पास में ऊंदा हूंदी आहे, हिकड़ी जगह ते बाह बारे तो, पो जीत जड़ा पतंग उडामी अची करे उन बाह में घिड़न था, किरन था, वो मानू कोशिश करे उन जीतन के पोइते हटाइंदो आहे, तो ये बाह में वींदा सड़ी वींदा। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाइन था, आऊं ये मिसाल है इंसानन जे लाए। अल्लाह असांजे अॻिते जहन्नम पैदा कई आहे, जहन्नम जी बाह भड़कंदड़ खतरनाक बाह पैदा कई आहे। उन बाह में मानू ज़ोरी घिड़न पिया सड़न जे लाए। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, आऊं मानन के पोयां वठी करे ज़ोरी पोइते छिकियां, मानन के पोइते छिकियां पियो त तव्हां बाह खां बची पओ। पर मानन जो अज ताणी ज़ोर इहो रहियो आहे जो चवनि था न असां हरो भरो एॾा ई ईंदासीं। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
जिनकी तालीम ते एतबार कोने, तालीम और तरबियत ते एतमाद कोने, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ॻाल्हियुनि ते भरवसो यकीन कोने, अल्लाह के प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां कंहिं बि क़िस्म जी का बि मुहब्बत कान्हे का, अक़ीदत कान्हे का। जेकॾहिं कंहिं माण्हू सां मुहब्बत हूंदी आहे, चाहत हूंदी आहे, मवदत हूंदी आहे, अक़ीदत हूंदी आहे, कंहिं माण्हू जी दिल में इज्जत हूंदी आहे, कंहिं माण्हू जो अदब और एहतराम हूंदो आहे, तो पोइ उहो माण्हू जीअं का ॻाल्हि चवंदो आहे हमरा करण जे लाइ तयारु थी वेंदो आहे त हा इहो माण्हू कॾहिं बि असांखे ग़लति नथो वाट ॾेखारे सघे, इहो माण्हू कॾहिं बि असांखे ग़लति रस्तो न ॾेखारींदो। असां इन जी ॻाल्हि खे मञींदासीं, इन में असांजा फसलनि जा बि फ़ाइदा, इन में असांजे माल जा बि फ़ाइदा, इन में असांजे कारोबार तिजारत जा दुकानदारी जा फ़ाइदा थींदा। पर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां मुसलमान वफ़ा करण जे लाइ तयारु न आहे। अल्लाह के प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत पैदाइश हिन माह रबियुल अव्वल में थी आहे, पर तारीख़ में सभिनीनि वटि इख़्तिलाफ़ आहे, सभिनीनि वटि इख़्तिलाफ़ आहे तो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन कहिड़ी तारीख़ ते पैदा थिया, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, सही मुस्लिम शरीफ जी हदीस आहे, दीगर हदीस ने किताबनि में मौजूद आहे, पाण करीमन फरमायो आऊं सूमर ते रोज़ो रखंदो आहियां तो सूमर जे ॾींहुं मुंहिंजी पैदाइश आहे, सूमर ते रोज़ो रखंदो आहियां जो सूमर जे ॾींहुं मुंहिंजी पैदाइश आहे। ॾींहुं ॿुधायो अथनि, महीनो लिखियलु आहे, पर तारीख़ हदीस पाक में बि कान्हे का, तारीख़ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे जुमलनि मां बि कान्हे वाज़े थियल, सहाबा जे जुमलनि मां बि कान्हे वाज़े थियल, ऐं क़ुरान पाक जे कंहिं आयत में बि कान्हे लिखियल तारीख़ तो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रबियुल अव्वल जी कहिड़ी तारीख़ ते पैदा थिया हुआ। अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह मुसलमान उनके गौस पाक चवन था, नऊज़ बिल्लाह मिन शर्रि ज़ालिक। गौस या गौस आज़म यानी सभिनी खां वॾो मददगार, सभिनी खां वॾो मददगार अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह। अल्लाह सां जो हिकिड़ो बानो हुयो, अल्लाह असांजे मखलूक इंसान वजा हिकु इंसान हुयो, हा मुत्तकी हो, परहेज़गार हो, वलीउल्लाह हुयो, अल्लाह जे दीन मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे वियो हलियो। इन जो मक़सद हरगिज़ इहो न आहे तो वो नऊज़ बिल्लाह एडो वडो मददगार है जो अल्लाह का वडो मददगार। मुसलमान असांजी जेका आवाम आहे उनके दीन जो कंहिं क़िस्म जो को शौक़ कोन्हे, कंहिं क़िस्म जो ज़रे बराबर भी को ज़ौक़, को शौक़, को वलवलो, को मोहब्बत त असां पढ़ूं सिखूं, चार अखर हासिल करूं, इस्लाम मुताबिक़ का त असां वटि परख हुजे, को भी शौक़ कोन्हे। पोइ नतीजा ये ॾिसो, वजन वजन दाढ़ियुनि सां, वॾे वॾे पटकनि सां, जुलूसनि जी सूरत में इहे झंडियूं, इहे डेग, इहे ढुमका, इहे डांसूं हलनि पियूं। हे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो मीलाद, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन तारीख़ भी मुअय्यन करे छॾियऊं त 12 रबियुल अव्वल ते नबी पैदा थिया। उन तारीख़ ते हालांकि नबी साईं फरमायो त आऊं सूमर ते पैदा थियो आहियां, ऐं सूमर ते इन जे करे रोज़ो रखंदो आहियां। अॼु छा जो ॾींहुं आहे? जुमे जो ॾींहुं आहे, पोइ अॼु मीलाद ठहे थो। नबी चए थो त आऊं सूमर ते पैदा थियो आहियां, इन जे करे सूमर ते रोज़ो रखां थो, त पोइ सूमर ते मीलाद थियणु खपे हा। बहरहाल ही नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो दीन कोन। छा नबी जे दौर में काठियूं कोन हुयूं? छा नबी जे दौर में कपड़ा कोन हुया? छा नबी जे दौर में मस कान हुई? छा नबी जे दौर में कलम कोन हुया? छा नबी जे दौर में दर्जी ऐं खचरन जी सूरत में सवारियूं कोन हुयूं? हालांकि जेके बि वॾी उम्र जा आहियो बुज़ुर्गो, इन ॻाल्हि खे तव्हां बख़ूबी सम्झी सघंदा हूंदव त हे जेके गाॾियूं आहिनि, मोटरसाइकिल, कार, उन खां मथे जेके बि गाॾियूं आहिनि, इन्हनि जी सवारी
या इन्हनि खे जमे गफ़ीर लश्कर में हलाइण ख़ूबसूरती ॾेई करे हिकिड़े पासे रखो, ॿिए पासे घोड़ा हुजनि, उठ हुजनि, खच्चर हुजनि, उन्हनि जो तव्हां लश्कर कढो, उन्हनि खे तयारु ख़ूबसूरत करे हलायो। ॾिसो त ख़ूबसूरती वधीक कहिड़ी सवारियुनि में आहे। दबदबो ऐं रोब कहिड़ी सवारी में तव्हांखे महसूस थिए थो? सभु कुझु उन दौर में हुयो, पर तव्हां मूंखां न पुछा करियो, इन्हनि खां ई पुछा करियो त छा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 40 साल ज़िंदगी नबूवत खां पहिरियां गुज़ारी? कॾहिं को अहिड़ो कमु कयऊं? 23 साल नबूवत जा गुज़ारियऊं, कॾहिं को अहिड़ो कमु कयऊं या करायऊं? अंदाज़ो त लॻायो न। इन्हनि खां ई पुछा करियो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वफ़ात करे विया हुआ, सहाबा किराम जो दौर आयो, उन्हनि कॾहिं अहिड़ा कम कया? सभु कुझु करण वारा हुया सहाबा किराम, जेके पंहिंजूं जान पंहिंजी त्री ते खणी करे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे साम्हूं बीही करे नेज़ा बर्दाश्त करण जे लाइ तयारु हुया, कंध कपाइण जे लाइ तयारु हुया, तलवारूं खाइण जे लाइ, रिश्तेदारो अकारिब, पंहिंजी नंढड़ी मासूम औलाद, पंहिंजूं घरवारियूं, पंहिंजा वालिदैन, पंहिंजी दौलत ऐं बादशाहत जेके छॾे करे मके में उहे मदीने मुनव्वरा रवां थियण वारा हुया। छा उन्हनि खां मीलाद ॾुखियो हुयो छा? इहे जलसा, इहे जुलूस, इहे लश्कर, इहे झंडा, इहे उन्हनि खां परे हुया छा? जेकॾहिं एॾो वॾो अज़ीम अमल नमाज़ कोन पढ़ंदा, हालांकि नमाज़ फ़र्ज़ आइन आहे, जेको नमाज़ नथो पढ़े दायरे इस्लाम खां ख़ारिज थियो वञे। एतिरे क़दुरु नमाज़ अहम शइ आहे, तौहीद अहम शइ आहे, उहा शइ कान्हे का। पर ही मुसलमाननि जा अॼु तव्हां रंग ऐं ढंग ॾिसो पिया। जेके वॾड़ी उमिरि जा आहियो, 40, 50, 70 साल जा आहियो, सची ॿुधायो तव्हां अॼु खां 10 साल छॾे करे उन खां पहिरियां कॾहिं अहिड़ा रंग ढंग ॾिठा नबी जी मीलाद जा? आउं तव्हांखे ॿुधाईंदो आहियां, ज़ियाउल हक़ जो दौर हुयो 1981 जे अंदरि। इन खां पहिरियां पूरे पाकिस्तान में सरकारी सतह ते 12 रबियुल अव्वल ते नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी वफ़ात जे गम में सरकारी दफ़्तरनि जी सरकार जी तरफ़ां मोकल, उन खां पोइ ही रंग ढंग ऐं भंगड़ा शुरू थिया आहिनि। अंदाज़ो लॻायो, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी विलादत पहिरियां आहे, चे माण्हू नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे मीलाद जा मुनकिर आहिनि। बाबा लफ़्ज़ मीलाद जी माना आहे पैदाइश, पैदा थियण, ॼमण, जन्म वठण। इन जो मुसलमान त ठहियो, पर दुनिया में जेके बदतरीन काफ़िर रहनि था उन्हनि खां बि पुछा कयो, केर बि इनकार कोन कंदो त ॿेली हा मुसलमाननि जो नबी मोहम्मद हिन दुनिया में पैदा थियो आहे। हुन जी नबूअत खे न मञनि, हुन जी रिसालत खे न मञनि, उहा अलॻि ॻाल्हि आहे, पर पैदाइश जो, नबी जी विलादत जो केर बि मुनकिर कोन्हे। पर ही अवाम खे धोखो ॾींदा त हे जेके अथव नबी जी मीलाद जा मुनकिर अथव। असां नबी जी मीलाद जा मुनकिर न आहियूं। जेकॾहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मीलाद जो मुनकिर यानी पैदाइश जो मुनकिर, त पोइ नबी छा जो थियो? जेकॾहिं असां चऊं त नऊज़ुबिल्लाह नबी पैदा ई कोन थियो आहे, उन जा नऊज़ुबिल्लाह मुनकिर आहियूं, त पोइ नबूवत किथां साबित थी? पोइ रिसालत किथां साबित थी? पोइ ही मुनो कलाक बि करे मदीने वारो साईं, नबी साईं मुहम्मद रसूलुल्लाह अबू बकर जो साथी हिजरत करण वारो हिजरत करे वियो, उन जे पोयां हलंदो त कामयाब थींदो, न हलंदो त तबाह ऐं बर्बाद थींदो। पोइ इहा केॾां थी असांजी तबलीग वञे? केर बि मुनकिर न आहे, काफ़िर बि मुनकिर न आहे नबी जी पैदाइश जो, विलादत जो। हा असां मुनकिर आहियूं तव्हां जे न भंगड़नि जा, तव्हां जे न झंडनि ऐं डंडियुनि जा, तव्हां जे न जुलूस ऐं डांस ऐं इको जा, इन्हनि जा असीं मुनकिर आहियूं जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन का तालीम कान ॾिनी। ॻाल्हि पे कईसीं अब्दुल कादिर जेलानी रहमहुल्लाह जी। अब्दुल कादिर जेलानी रहमहुल्लाह अॼु खां कमो पेश 900 साल पहिरियां फ़ौत थी चुको आहे। अॼु खां उन पंहिंजो किताब लिखियो आहे गुनियत तालिबीन, लिखो पंहिंजे दिलनि ते गुनियत तालिबीन। शदादपुर मां वठो, दलोर मुरीदा मिले त दलोर मुरीदा वठो,
के बिरेलवी मौलवी खां मिले तो उन खां वठो, जिथा दिल चवे उतां वठी खणी अचो। ही शागिर्द तव्हां खे ॾेखारींदो। अब्दुल कादिर जीलानी रहिमहुल्लाह चयो आहे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी पैदाइश 10 मुहर्रम ते आहे। मञी न पीराने पीर के, उहो मुर्शिद आहे, गौस पाक आहे नऊज़ुबिल्लाह। उन 10 साल पहिरियां बुॾल ॿेड़ी तारे छॾी ऐं किताब में छा लिखी वियो आहे? पुछा त कयो न। ही तव्हांखे बुज़ुर्गो ॿुधायूं था त अहिड़नि माण्हुनि खां पुछा कंदा करियो, छॾे न ॾियो। नबी जे दीन जी दावत तबलीग बिदत जेका फैलजे पई, रस्म रवाज फैलजनि पिया कहिड़े बि तरीक़े सां, जेकर तव्हांखे ख़बर पवे पई त इहो ग़लति कमु आहे ऐं सही कम जी तव्हांखे ख़बर आहे इहो कमु इन जो अपोज़िट आहे, मुख़ालिफ़ आहे, तज़ाद में आहे, त तव्हां ते मूं ते फ़र्ज़ आइन आहे जो दावत तबलीग करियो न, बिदत कयो न, रस्म रिवाज खे उन जहालत खे मिटायो। जेकर न त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं अल्लाह ताला जे साम्हूं बीहंदासीं महशर मैदान, ऐं पोइ इहा जहालत दिन ब दिन वधंदी वेंदी, ऐं पोइ तव्हांजी मुंहिंजी औलाद बि इहे कमु करणु लॻंदी। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिन दुनिया मां फ़ौत थिया, पुछा कयो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी उमिरि घणी आहे? चवंदा 63 साल। कुल उमिरि घणी आहे? 63 साल। उमिरि पुछा कयो भले कंहिंखां पुछा करियो, मुंहिंजे ॻाल्हियुनि ते इतबार कयो या न कयो, इन्हनि खां पुछा कयो नबी जी उमिरि घणी आहे? चवंदा 63 साल। 60 ऐं 3 63 साल। ऐं पोइ वरी चवंदा त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाज़िर बि आहे, नाज़िर बि आहे। हाज़िर माना हिते मौजूदु आहे, नाज़िर माना ॾिसे पियो। हाणे अव्हां जा मुंहिंजा बुज़ुर्ग बि फ़ौत थी विया न ॼाण, रिश्तेदार फ़ौत थी विया न ॼाण। को माण्हू हथ मथे खणी करे चवे त साईं ओ असांजा माइट ज़ाहिरी तौर ते कब्रिस्तान में असां दफ़न करे आयासीं, पर असांजे घरनि में असां सां गॾु आहिनि, असांजे दुकान में असां सां गॾु आहिनि, ऐं असांजे कारोबार में असां सां गॾु आहिनि, असांजे खाइण पीअण में असां सां गॾु आहिनि, असांजे कचहरियुनि में असां सां गॾु आहिनि। को चवंदो ईअं? चवंदो ईअं? पोइ जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ रोइण छाजो, पोइ दुस्का भरण छाजा? मां गॾा वियो ई कोन्हे। अंदाज़ो त लॻायो न। जॾहिं तव्हां ऐं आऊं पंहिंजे रिश्तेदारनि में ॻाल्हियूं कंदासीं 10 15 20 30 साल खां पोइ, अॼु खां 30 साल पहिरियां असांजो अबो फ़ौत थी वियो, अॼु खां 40 साल पहिरियां असांजो ॾाॾो फ़ौत थी वियो। जॾहिं हाज़िर आहे हिते मौजूदु आहे, जॾहिं नाज़िर आहे ॾिसे पियो, पंहिंजा बुज़ुर्ग जेके फ़ौत थिया आहिनि सभु पाण खे ॾिसनि पिया। अंदाज़ो त लॻायो। ॿुधाईंदासीं न बाबा 10 साल पहिरियां फ़ौत थी हलिया, मुंहिंजे अबे जी उमिरि हीअ हुई, मुंहिंजो नंढड़ो फ़ौत थी वियो 15 सालनि में, 10 सालनि में, न्याणी फ़ौत थी वई, घरवारी फ़ौत। उमिरि ॿुधाईंदा आहियूं, क़बरनि ते लिखी पई आहे। दुनिया भर जा किताब खणो, लिखियो पियो आहे त मुहम्मद रसूलुल्लाह सां फ़ौत थी विया, उन्हनि जी उमिरि 63 साल हुई। बि आहे, नबी नाज़िर बि आहे। वरी 12हों महीनो फिरी ईंदो, पोइ चवंदा सरकार की आमद मरहबा। सम्झो था ॻाल्हि खे, उमिरि 63 साल आहे, नबी जी उमिरि खुटी वई आहे। जेकॾहिं अञा ज़िंदा आहे त पोइ त 63 साल खां त मथे थी विया हलिया। पोइ 944 साल हिकिड़ा थिया, ऐं अलाह तव्हांखे नेकी ॾे त 53 साल ॿिया थिया। ज़रे घटि 1000 साल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उमिरि वञी थी, बल्कि 1500 साल। अंदाज़ो त लॻायो। पोइ वरी चवंदा सरकार की आमद मरहबा। अञा हाणे सरकार अचे पियो, हाणे सरकार अचे पियो। अरे बाबा मौजूदु आहे न, पोइ वरी अचणु छा हूंदो आहे? हिकिड़ो माण्हू हिते पाण वटि मौजूदु हुजे, मजलिस में, मस्जिद में वेठो आहे, ऐं बि चवां थो हमरा अचे पियो, हुनखे ॾिसां बि पियो, साम्हूं मौजूदु बि आहे, अक़ीदो बि आहे, अखियुनि सां ॾिसां बि पियो, मौजूदु आहे, पोइ बि चवां थो अचे पियो। मस्जिद वारा छा चवंदा? साईं हे वेठो आहे, ॾिसी कोन थो। अंदाज़ो त लॻायो केतिरे क़दुरु नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात मज़ाक़ आई। वरी झंडियूं लॻाईंदा, उते डांसूं, उते बथियूं। अल्लाहु अकबर कबीरा। बुज़ुर्गो पंहिंजी
जमायत में को ख़ासि माण्हू अल्लाह जो वली फ़ौत थी वञे जेको सभिनी खे प्यारो हुजे उन जो न जूतो खणी आऊं हिते टंगे छॾियां तव्हां सभु आऊं सभु हिते साम्हूं ॾिसूं जूतो हेसी ताणी हीअं लड़के पियो जूते जी पुठ जो मुंहुं हेॾां हुजे छा चवंदासीं साईं नेकी जो कमु आहे भलो कमु आहे घर में ईंदा आहियूं न वॾे जो जूतो नंढड़े जो जूतो उबतो हूंदो आहे ऐं जेको उनखे ॾिसंदो आहे छा सम्झंदा आहियूं को खट ते न सुतो पियो आहे अॻियां को वॾड़ो वेठो आहे का वॾड़ी औरत वेठी आहे हिते टंग ते चाढ़ियो अमराव पेर उन ॾांहुं कयो वेठो सुतो पियो आहे छा चवंदासीं अदब कर हया कर वॾो साम्हूं वेठो आहे जूतो टंगियो पियो हुजे मौली साहिबु हे जूता टंगे छॾिया अथव असांखे जूतो पिया ॾेखारियो जूतो न लाहे कंहिंखे ॾेखारिबो आहे छो ॾेखारिबो आहे सुधर न त ही सम्झी वञायो सम्झो पिया न नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो जूतो पाण ठाहे झंडे ते झंडा उहे हणी छॾिजनि हीअ रसियूं ॿधी छॾिजनि उन में उहे जूती वारा झंडा ही नबी पाक जी नालैन आहे नबी जो इस्तक़बाल नौज़ुबिल्लाह छा सां पियो थिए अंदाज़ो लॻायो ॿिली आहे ॿिली जे मथे जेको हिननि जो मुर्शिद आहे इलियास कादरी इन खां पुछा कयो साईं ॿिली ते ही दाग आहे जी सुभान अल्लाह ये नबी की नालैन है हाणे ॿिली ते बि नबी जी नालैन ठही वई आहे हाणे छा चई ॿिली खे ॿिली मोहतरमा ॿिली साहिबा चवंदा करियो अॼु खां पोइ तव्हांजे घर में जेके बि ॿिलियूं ॿिला अचनि उन्हनि खे मोहतरम चइबो ऐं उनखे साहिबा चइबो ही हिननि जे मौलवियुनि जी तालीम आहे आवाम खे नबी जो इस्तक़बाल नौज़ुबिल्लाह नबी जा चंपल लड़काए करे कयो अॼु जेकॾहिं पंहिंजे मुआशिरे में हक़ीर तरीन माण्हू जा जूता हथ करे उन जी आमद ते उन जी ख़ुशामदीद उन जी मरहबा ते उन जे जूतनि जो हार ठाहे उन जे साम्हूं लटकाए छॾे त साईं असां तुंहिंजो इस्तक़बाल तुंहिंजे जूतनि सां ई कयो इहा नबी जी इज़त आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहान छॾे विया सभिनीनि जो इत्तिफ़ाक़ आहे न को इन में बरेलवी आहे न देवबंदी आहे न अहले हदीस आहे को बि तारीख़ जो किताब खणो सभु चवंदा त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी वफ़ात 12 रबियुल अव्वल ते आहे कंहिं जो बि इन में इख़्तिलाफ़ न आहे अब्दुल कादिर जिलानी पाण लिखियो अहमद रज़ा ख़ान पाण लिखियो बल्कि जेके बि हिननि जा सीरत जा किताब सभिनी लिखियो आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी वफ़ात 12 रबियुल अव्वल आहे हाणे अंदाज़ो लॻायो हिकिड़ो मिसाल ॾींदा हलूं चए इहे साॻिया माण्हू इन्हनि खे चओ बाबा नबी पहिरियां पैदा थियो आहे पोइ फ़ौत थियो आहे त वफ़ात बाद में आई आहे त ग़म हुजे वफ़ात बाद में आई आहे त ग़म ग़ालिब हुजे हू चवंदा न नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त कंहिंजी बि वफ़ात जो ग़म 3 ॾींहं कबो आहे उन खां पोइ ग़म ॾुख ख़तमु करिणो आहे माना हिते दलील वठी आया पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी विलादत आहे नबी जे ग़म ते ग़ालिब आहे ऐं जॾहिं ॻाल्हि आई इमाम हुसैन जी रज़ी अल्लाहु ताला अन्हु जी उन जो वरी ग़म अॼु ताईं मल्हाइजे पियो ही उन्हनि सां बि गॾु नाने जी वफ़ात थी आहे उन जो ग़म विसरी वियो विलादत जी ख़ुशी में ॾोहिटे जी बि पैदाइश थी आहे विलादत थी आहे उन ते बि मुहम्मद रसूलुल्लाह सम्झनि ख़ुशि थिया नालो पाण रखियऊं ऐं दुनिया में एॾी वॾी फ़ज़ीलत ॿुधाए विया हलिया करणु छा खपे त उन जो बि मिलाद मल्हाइजे उन जी बि ख़ुशी मल्हाइजे न उन जो ग़म अॼु ताईं हले पियो ऐं नाने जी वरी ख़ुशी अॼु ताईं हले पई के सम्झो पढ़ो परख कयो त नबी जो मक़सदु छा हुयो इहे शयूं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो मक़सदु हरगिज़ न आहिनि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा जेके बि मक़सद हुया उन्हनि मां अॼु 2 टे 4 मिसाल ॾींदासीं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे 2 मक़सदनि ते अल्लाह जे प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मके में तौहीद जी दावत ॾिनी
मुसलमान पैदा थिया, हिजरत जो हुकुम थियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत कन था मक्के का मदीने की तरफ। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम रिदवानुल्लाहि अलैहिम अजमईन जिनके मक्के मां वठी करे मदीने ताणी पहुता, हाणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उते को ज़ाती रिश्तेदार कोने, न वरी ॿियनि सहाबा जा के उते रिश्तेदार आहिनि, उते ॿी क़ौम वारा आहिनि, अंसारी रहनि था मदीने में। हिननि सहाबा सां कंहिं क़िस्म जी का बि रिश्तेदारियत कान्हे, न नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां रिश्तेदारियत आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मदीने में जीअं ई पुॻा, सहाबा किराम रिदवानुल्लाहि अलैहिम अजमईन मुहाजिरीन मक्के का हिजरत करे जीअं पुॻा, अॻियां जेके माण्हू हुया मुसलमान मदीने वारा, उन्हनि मोट कहिड़ी ॾिनी, उन्हनि छा सलूक रखियो, उन्हनि कहिड़ा ताल्लुकात जोड़िया, उन्हनि इज़त कीअं कई, उन्हनि खुशामदीद कीअं कई। अल्लाहु अकबर कबीरा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी नबूवत जे मक़सदनि मां इहो बि हिकिड़ो वॾे मां वॾो मक़सदु आहे। इन मक़सद के जेकॾहिं मुसलमान सम्झी वञनि हलिया त जहिड़ा इख़्तिलाफ़, हसदूं, साड़ सभ जा सभु ख़तम थी वेंदा हलिया। छो जो सभ खां वधीक प्यारी शइ जेका आहे उहा माल आहे। सभ खां वधीक प्यारी शइ माल आहे, दौलत आहे, बनी ॿारो पिरापटी आहे, बैंक बैलेंस आहे, सभ खां वधीक प्यारी शइ आहे। ॿिए नंबर ते पंहिंजूं घरवारियूं ऐं पंहिंजो औलाद, पंहिंजा घर प्यारा आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं महिल हिजरत करे मदीने में पुॻा, सहाबा किराम रिदवानुल्लाहि अलैहिम अजमईन जेके मक्के खां हिजरत करे आया, गरीब मिस्कीन, माल मता सब कुछ छॾे आया, पैर उघाड़ा, कपड़ा फाटल साटल, हालांकि मक्के में अमीर हुया, पर इस्लाम जे करे सब कुछ खसियो वियो, सब कुछ छॾे आया नबी सां वफ़ादारी जे लाइ। दीन इहो शइ थो ॿुधाए, नबी जी विलादत जो मक़सद इहो आहे, नबी सां वफ़ादारी। पोयां सॼी दुनिया छॾणी पवे त छॾे ॾियो, पर नबी खे न छॾियो। नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सहाबा किराम मुहाजिरीन के जना वठी करे मदीने पुॻा, अॻियां अंसार सहाबा मौजूद आहिनि। हाणे अंसार सहाबा रिदवानुल्लाहि अलैहिम अजमईन ऐं मुहाजिरीन सहाबा रिदवानुल्लाहि अलैहिम अजमईन जिन जा पाण में ताल्लुकात कीअं पिया जुड़जनि। ओ जेके मुहाजिर सहाबा हुया, न दौलत हुई, न पैसा हुया, न पिरापटी हुई, न माल मता हुयो, सब कुछ छॾे आया। मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सहाबा अंसार था मिलन था, ओ मुंहिंजा साहबियो, ही जेके तव्हांजा साथी आहिनि, तव्हांजा भाइर आहिनि, माल मता औलाद घर बार सब छॾे करे तव्हां रवाना थी आया आहिनि। ओ मुंहिंजा साहबियो, हाणे हिननि खे तव्हांजी मदद जी, हिननि खे तव्हांजी हेल्प जी, हिननि खे तव्हांजे मोहब्बत ऐं प्यार ऐं भाई पी जी ज़रूरत आहे। सहाबा किराम रिदवानुल्लाहि अलैहिम अजमईन चवंदा, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असांजा जेके घर आहिनि, हिकिड़ो हिकिड़ो सहाबी, हर हिकु सहाबी सां तव्हां जोड़े छॾियो, हुन सां भाईवार करे छॾियो। असांजे घरनि जो अधु अधु हिसो हुनखे तव्हां सर ख़रीद करे ॾेई छॾियो, असां उन जे लाइ वक़फ़ करे छॾियो आहे, उनखे ॾेई छॾियो आहे। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेको बि मुहाजिर सहाबी मदनी सहाबी जे हिसे में अचे थो, अल्लाह जा रसूल, मुंहिंजी एतिरी बनी आहे, न बनी मां बि अधु मिल्कियत हिन जी आहे। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजा बाग़ आहिनि, मुंहिंजे बाग़ मां अधु हिसो हिन जो आहे। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुझो एतिरियूं घरवारियूं आहिनि, मूंखे प्यारियूं आहिनि, मूंखे महबूब आहिनि। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन मुहाजिर सहाबी के जेको मुंहिंजे हिसे में अचे थो, उनखे चओ जेकॾहिं उनखे शादी करणी आहे, मुंहिंजो जेके निकाह में थियल घरवारियूं आहिनि, जेका हिन खे पसंदि अचे थी, जेका हिन खे वणे थी, उन ते हथ रखिया, उनखे तलाक ॾियां थो, हुन सां निकाह करे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सहाबा किराम हू मक्की आहिनि, ही मदनी आहिनि, का बि रिश्तेदारियत कान्हे का,
का दौलत में शराकत काने का बनी बारे में शराकत काने का, भांगे भाईवारी काने का, पर फ़कत इस्लाम जी बुनियाद नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ताबेदारी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां वफ़ादारी करण जो नतीजो अॻियां मुसलमाननि जी दिल में एतिरे क़दुरु इन जी इज़त अदब ऐं एतिराम आहे जो मुहाजिर साहब ज़ाहिरी तौर ते गैर हुया पर इस्लाम जे करे एतिरा त पंहिंजा थी विया, रिश्ता विसारे करे उन्हनि खे तरजीह ॾिनी, हर शइ मां उन्हनि खे हिसो ॾिनो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो वतआवनु अलल बिर्रि वत्तक़वा वला तआवनु अलल इस्मि वल उद्वान वत्तकुल्लाह इन्नल्लाह शदीदुल इक़ाब। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे क़ुरान पाक में फरमायो ओ इंसानो जेके परहेज़गारी जा, नेकिन जे कम जा, तक़वा जा, हमदर्दी जा, हुस्न सलूक जा, हिक ॿिए जी मदद जा जेके कम गिल उन्हनि में हिक ॿिए सां भेवारी कंदा करियो, हिक ॿिए जी मदद कंदा करियो, हिक ॿिए जी हेल्प कंदा करियो, हिक ॿिए जो सहारो थींदा करियो। वला तआवनु अलल इस्मि वल उद्वान, ओ मुसलमानो गुनाहनि ते दुश्मनी जे कमनि ते हिक ॿिए जो साथ न ॾींदा करियो, हिक ॿिए खे तबलीग न करियो, हिक ॿिए जी मदद न करियो। ही कंहिंजी तालीम आहे? ही अल्लाह रब्बुल आलमीन जी मुसलमाननि खे तालीम। हाणे तव्हां या सोचूं केतिरे क़दुरु नेकियुनि जे कमनि में पाण बि अॻु भरायूं ऐं केतिरी दावत तबलीग बि कयूं पिया ऐं केतिरे क़दुरु नेकियुनि जे कमनि में अॻियां हिसो बि मिलायूं पिया। सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि मौजूद आहिनि, अल्लाहु अकबर कबीरा। सही बुखारी हज़रत तलहा बिन उबैदुल्लाह रज़ियल्लाहु ताला जो वाक़ियो आहे। हिकिड़ो माण्हू आयो आहे, चए थो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼु आऊं बुखारो आहियां, अॼु आऊं न्यायल आहियां, केरु आहे जेके मूंखे खाराईंदो पीआरींदो? एतिरे क़दुरु हालात कठिन आहिनि, एतिरे क़दुरु हालात सख़्त आहिनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजे समूरे घर वारनि ॾांहुं माण्हू मोकिलिनि था, उन खां पुछा करे अचो, जेकॾहिं घर में का शइ आहे त उहा खणी करे अची हिन मुसाफ़िर खे ॾियो, हिन महिमान खे ॾियो। ओ मुसलमानो, उहो माण्हू मोटी थो अचे थो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्हां जे घर वारनि जी तरफ़ां इहो जवाबु आयो आहे त घर में का बि शइ खाइण जे लाइ कान्हे का, ज़रे बराबरि शइ कान्हे का। नबी जी विलादत जो मक़सदु इहो आहे, को बि महिमान अचे, को बि मुसाफ़िर अचे, ॿिए ॾांहुं इशारो न कंदा करियो, ॿिए ॾांहुं उनखे न मोकिलींदा करियो, ॿिए जे उताक ॾांहुं रवाना न करियो, ॿिए जे खीसे ॾांहुं न ॾिसंदा करियो, पाण अॻु भरा थियो, पंहिंजे घर जी जांच पड़ताल करियो। हीअ अल्लाह रब्बुल आलमीन जो महिमान आहे, पहिरियां आऊं इन जो ख़ादिम थिया। जेकॾहिं का बि शइ न आहे त पोइ मजबूर इंसान बेवस आहे। नबी जी विलादत जो, नबी जी नबूवत जो, नबी जी रिसालत जो इहो मक़सदु आहे। छा इहो मुसलमाननि में आहे? ही साॻिया जेके भंगड़ो लॻो, ही साॻिया जेके मुसलमान आहिनि, मिस्कीन जो को ख़्याल घर साथी में आहिनि, गॾु घर आहिनि, माइट आहिनि, परे जा त परे जी ॻाल्हि, माइट आहिनि, उहे बि वीचारा बुखायल हूंदा आहिनि, मुसलमान खे को एहसास ई कोन। नबी सां मुहबत आहे, सभिनी मुसलमाननि जी दावा, पर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी नबूवत ऐं विलादत जो इहो बि मक़सदु आहे, इनखे बि सम्झो त सही, इन ते अमल त करियो ऐं शुरूआत पाण खां ई पंहिंजे घर वारनि खां करणी आहे। अल्लाहु अकबर कबीरा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोइ जिन ऐलान कनि था, ओ मुंहिंजा साहिबियो जेके बि हिते मौजूदु आहियो, छा कंहिंजे घर में का शइ खाइण जी आहे? जेकॾहिं आहे त उहा खणी अची करे हिन खे खारायो। सारा साहबा चवनि था, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼु असांजी हालत ऐं कैफ़ियत अव्हां जी हालत ऐं कैफ़ियत जहिड़ी आहे। हिकिड़ो साहिबी उते तो तलहा बिन उबैदुल्लाह रज़ियल्लाहु ताला अन्हु चए थो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीहो त घरां ॾिसी अचां मता का शइ हुजे। वञे थो, वञी पंहिंजी घरवारी खां पुछा थो करे, चए थो मुंहिंजी घरवारी ॾे त ख़बर का शइ आहे घर में खाइण पीअण जे? घरवारी जवाब ॾे थी, हा एतिरो ई आहे,
जो पाण जेके घर में 3-4 भाती आहियूं इहे बि पूरो सुरो कोन खाई सघंदासीं। पंहिंजा जेके नंढा ॿारड़ा आहिनि उन्हनि खे ई खाइण जेतिरो ॾियण जेतिरो आहे। साहबी चए थो को मसइलो कोन्हे, ॿारनि खे लोरी ॾेई करे सुम्हारे छॾ ऐं खाधो पीतो तयारु कर जेको बि आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो महिमान आहे ईअं कोन चई त मुंहिंजो महिमान आहे, जे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो महिमान आहे ऐं उनखे वठी ईंदुसि। जेॾीमहिल खाधो पीतो पची तयारु थिए तो ईअं कजांइ जो जेके ॾींहं ॿ ॾींहं भरनि पिया उहे बि विसामे छॾिजांइ, उझाए छॾिजांइ ऐं आउं वेही करे उन सां गॾु माने खाईंदुसि, पर खाधे पीते में आउं हथु कोन हणंदुसि। ख़ाली हेठां गिरां जा मुशाबिया ते हथड़ा खणी करे वात में विझंदुसि, जीअं महिमान खे ख़बर पवे त हीउ बि मूंसां गॾु खाए पियो। अल्लाहु अकबर कबीरा। कुर्बान वञा उन तलहा रज़ियल्लाहु ताला जी घरवारी तां। अॼु असांजे मुसलमाननि जूं घरवारियूं असांजूं औरतूं पिया आहिनि केतिरे क़दुरु नाशुक्रिया, वाह वेला मुसीबत घरनि में असुल बाह भरी पई आहे, पर हेॾा छा ॿारड़ा नंढड़ा ईअं कोन रड़ियूं कई त आ तलहा पंहिंजे ॿारनि जी पूरत कोन्हे, कमाए आयो ही घर में घणो रखियो अथई, हाणे वरी महिमान आंदा अथई। अल्लाहु अकबर कबीरा। असां ठीको खयो आहे, हीअ मुसलमाननि जी ज़बाननि जा जुमिला आहिनि, पर हेॾा तलहा रज़ियल्लाहु ताला जी घरवारी छा पई चवे, राज़ी थी वई हली, ख़ुशि थी वई हली, ॿारड़ा सुम्हारे छॾिया, ॾीओ उझामी वियो हलियो। तलहा रज़ियल्लाहु ताला गॾु वेठो आहे, ईअं ई जीअं मूं तव्हांखे ॿुधायो ईअं करे पियो। महिमान खाधो खाई बसि थो करे, महिमान ड्रओ करे थो। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो अल्लाह रब्बुल आलमीन इहो वाक़ियो ॾिठो पे, रब्बुल आलमीन इहो मंज़र ॾिठो पे। अल्लाह रब्बुल आलमीन जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे मञण वारा जेके सहाबा किराम हुया, केतिरे क़दुरु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो बि एहतराम रखंदड़ हुया, त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे मेहमाननि जो बि केतिरो ख़्यालु रखंदड़ हुया। अल्लाहु अकबर कबीरा। प्यारे पैगंबर फरमायो रब्बुल आलमीन वही कई लक़द अजिबल्लाह औ ज़हिकल्लाहु मिन फुलानिन व फुलाना। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रब्बुल आलमीन यो मंज़र ॾिसी करे इन ॿिन्ही ज़ाल मुड़सनि जा ये मंज़र ॾिसी करे रब्बुल आलमीन तअज्जुब बि कयो पे, रब्बुल आलमीन मुस्कुरायो बि पिए त ॾिस मुंहिंजा बाना कीअं मुंहिंजे रसूल सां वफ़ादारी में सच्चा आहिनि, कीअं मुंहिंजे दीन खे मञण में सच्चा आहिनि, कीअं महिमान नवाज़ आहिनि, कीअं पंहिंजे नफ़्सनि पंहिंजे औलाद पंहिंजे घरवारी जे मथां ॿिए महिमान मुसाफ़िर आयल खे कीअं था तरजीह ॾियनि। रब्बुल आलमीन इहा अदा ॾिसी करे मुस्कुरायो आहे। सिर्फ़ु मुस्कुरायई कोन बल्कि क़ुरान पाक जी आयत नाज़िल कयई। अल्लाहु अकबर कबीरा। आयत ता क़यामत ताणी इहो क़ुरान समूरा पढ़ण वारा पिया पढ़ंदा त इहो वाक़ियो मदीने में थियो आहे, इहो वाक़ियो सहाबा किराम में थियो आहे, इहो वाक़ियो नबी खे मञण वारनि में थियो आहे, इहो वाक़ियो नबी जे ताबेदारनि में थियो आहे, इहो वाक़ियो नबी जे यारनि में थियो आहे, इहो वाक़ियो नबी जे सचे साथियुनि में थियो आहे। अॼु असां किथे आहियूं? फरमाई वयुथिरून अला अनफुसिहिम वलौ कान बिहिम खसासा। रब्बुल आलमीन कुरान पाक जी आयत करीमा नाज़िल कई त रब्बुल आलमीन फरमायो हे उहे मूं रब्बुल आलमीन जा ख़ास बनायल अहिड़ा त प्यारा बनायल, एतिरे क़दुरु मूं रब्बुल आलमीन जी रज़ा जा तड़पंदड़ आहिनि, एतिरे क़दुरु तलबगार आहिनि जो रब्बुल आलमीन फरमायो पंहिंजे नफ़्सनि जे मथां बि ॿियनि खे तरजीह ॾियनि था। जंहिंमहिल मुहाजिर साहब हिजरत करे आया ऐं भाईवारी थी वई हली, तक़सीम थी विया हलिया, फ़िलाणो साहब बि फ़िलाणे सां, फ़िलाणो साहब बि फ़िलाणे सां, फ़िलाणो साहब बि फ़िलाणे सां। त हाणे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं वक़्तु इहो गुज़रंदो वियो त अंसार जेके सहाबिया तमामु घणी बेहद उन्हनि जी इज़त कंदा हुया, मुहाजिरिन तमामु घणो ख़्यालु कंदा हुया। हदीस पाक जा अल्फाज़ आहिनि, सुनन तिरमिज़ी में हदीस मौजूद आहे, सहाबा रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमाइन मुहाजिरिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मा रअयना कौमन मिन कौम या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां ॿिया बि खोड़ सारा माण्हू ॾिठा, ॿियूं बि खोड़ क़ौमूं ॾिठियूंसीं, पर अंसार जहिड़ी क़ौम कान ॾिठीसीं। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
हिननि असांखे पंहिंजे माल में शरीक कयो आहे, पर असांखे कमु करण बि कोन था ॾियनि, असांखे झले छॾियो अथनि। छो झलियो? जंहिंमहिल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भाईवारी कराई त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहब अंसार खे चयो त मुंहिंजा साहबियो, हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि आहे, ही जेके मके मां तव्हांजा महिमान मुसलमान सहाबा आया आहिनि, इन्हनि खे कमकार करणु कोन थो अचे, ॿनी ॿार जो कमु इन्हनि खे कोन थो अचे, बाग़ संभालणु इन्हनि खे कोन था अचनि। छो जो मके में जेके बि रहाक हुया उहे वापारी हुया, उहे सिर्फ़ु तिजारत जो कमु ॼाणींदा हुया। इन जे करे हाणे ही इहो कमु कोन था ॼाणनि। जेकॾहिं तव्हां इहा बि इन्हनि सां हमदर्दी कयो ऐं इहा बि क़ुर्बानी ॾियो त हिननि खे जेके बि तव्हां हिसे में ॿनियूं ॾिनियूं आहिनि, बाग़ ॾिना आहिनि, इहे सभु तव्हां पाण संभालियो, पर इन्हनि खे जेके हिसे में शयूं ॾिनियूं अथव इन्हनि जा कम बि पाण संभालियो ऐं उन्हनि मां जेका आमदनी अचे उहा तव्हां इन्हनि खे ॾिजो ख़र्च कढे करे। आहे कंहिं में अहिड़ो जिगर असांजो हाथ फाटे? हाँ, अल्लाह अकबर कबीरा। गैर पराया पंहिंजी जॻह ते पंहिंजे घर में भाउ औलाद पंहिंजा रिश्तेदार घर में कमु नथा कनि, हाथ फाटे त आऊं को नौकर आहियां छा? मूं ठीको खयो आऊं हीअं कयां आऊं हीअं कयां? अल्लाह अकबर कबीरा। पर हिन दौर में ईअं चवण वारनि जो वॾो कोन्हे, छो जो अॻियुनि जा बि कम लथल हूंदा आहिनि। जेकॾहिं मुहाजिरीन सहाबा जहिड़ा हुजनि त पोइ अॻे खे बि ख़्यालु ईंदो त वाक़ई इज़त जे लाइक़ु आहे, मतिलबु ठीकु आहे, ही नथो करे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि जंहिं महिल सहाबा ॻाल्हि कई, प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे छा चयूं, या रसूल अल्लाह, जेकॾहिं उन्हनि वटि घणो माल अचे थो उन मां बि असांखे हिसो ॾियनि था, पर जेकॾहिं ज़रड़े मां ज़रड़ी अचे थी उन मां बि असांजो हिसो कढनि था। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाणे असांखे हिकिड़ी ॻाल्हि जो ख़ौफ़ अची थियो आहे, असांखे डपु थियो आहे। उहो कहिड़ो डपु हुयो? अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे डपु इहो आहे त हाणे हीअ समूरे जो समूरो अजर खणी वेंदा हलिया, असां त ख़ाली हथे थी वेंदासीं अजर सवाब खां, अल्लाह रब्बुल आलमीन वटि ख़ाली हथे वेंदासीं अजर खां। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मुंहिंजा साहिबियो, न न इहा ॻाल्हि कान्हे का, जेकॾहिं हू तव्हांजी ख़िदमत कनि था, जेकॾहिं हू तव्हां ते एतिरा महिरबान आहिनि कनि था, यादि रखी छॾियो तव्हां उन्हनि जे लाइ हमेशह दुआ रहो, हमेशह उन्हनि जी तव्हां नेकी ॻाईंदा करियो, उन्हनि जी तारीफ़ कंदा करियो। जेसीं ताईं हू अव्हांजी ख़िदमत कनि पिया, अव्हां उन्हनि जे हक़ में दुआऊं घुरंदा रहो, अव्हां उन्हनि जी तारीफ़ कंदा करियो, अव्हां उन्हनि खे ॻाईंदा करियो। अल्लाह अकबर कबीरा। तेसीं ताईं तव्हां ॿई टोला अजर में बराबरि हूंदव। सम्झ में अचे पई ॻाल्हि? एतिरे क़दुरु अॼु केरु थो कंहिंखे वेहारे खाराए? नबी जे सहाबा जी पाण में इहा हमदर्दी, इहा मोहब्बत छो पैदा थी? नबी जी विलादत जे करे, नबी जी नबूवत जे करे, नबी जी रिसालत जे करे। इहा शइ आहे कान, हलो नबी जो मिलाद मल्हायो। इहा शइ आहे कान। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे नाले ते ईद ठाहियो, ख़ुशियूं करियो, मिठाई विरायो, हूं कंहिंखे 10 रुपया ॾियण जे लाइ तयारु कोन आहियूं, ढेर मिठाइनि जा पिया विराइजनि। ही नबी जी मोहब्बत आहे। नबी जी मोहब्बत हू आहे जेका नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अंसार मुहाजिरीन सहाबा जे विच ते जेका मोहब्बत ऐं उल्फत रखराई आहे, जेको भाईचारो क़ाइमु करायो आहे, हिक ॿिए जो एहसासु रखरायो आहे, इहो। ऐं जेके अल्लाह जी राह में ख़र्च कनि था उहे ईअं न सम्झनि था असांजो माल रायगान आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ईअं अंसार जे बारे में सम्झो त फरमायो, जेको हू ख़िदमत कनि था, दीनदारनि जी ख़िदमत कनि था, अल्लाह रब्बुल आलमीन जा उहे दीनदार उन जे हक़ में दुआऊं कनि था, अल्लाह से उन्हनि खे बि बरकतूं पियो ॾे, उन्हनि खे बि बरकतूं। अंदाज़ो लॻाए, मोहब्बत नबी जी नबूवत जो मक़सदु इहो बि आहे। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन नबूवत जो हिकु ॿियो मक़सदु बि आहे, दीन खे अॻिते वधाइणु, दीन जे लाइ पंहिंजी जान, पंहिंजो माल, पंहिंजो रिश्तेदारियूं जोखिम में विझणु, क़ुर्बान करणु। त नबी जी ॻाल्हि अॻियां आई आहे, क़ुरान अॻियां आयो आहे, सभु शइ असां छॾे ॾींदासीं। असां मुस्लमान आहियूं, इहा शइ असांखां थिए ई कान थी। झेड़े में, नफ़रत में, हसद में, साड़ में तमामु घणे अॻिते वेंदासीं। इहो वाक़ियो बयानु करण खां पहिरियां हिकिड़ो ॿियो वाक़ियो बयानु कंदा हलूं। मुस्नद अहमद, इमाम अहमद बिन हंबल जो किताबु।
नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे सहाबी जो वाक़ियो इन हदीस की किताब में मौजूद है। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मदीने में वेठा हुजन, कुछ सहाबा भी वेठा हैं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुबह सुबह जो टाइम आ एकड़े डी चयो मुझे साहबियो अज एकड़ो मानू इंदो वो जन्नती आ, अज एकड़ो मानू इंदो वो जन्नती आ। साहबा चवन था अब्दुल्ला बिन अमर बिन आस रज़ी अल्लाह ताला अन्हु जे तो मो डिठो एकड़ो मानू आयो, जूता हाथ में थस, वुज़ू करे अचे पियो, दाढ़ी वडी अथस, दाढ़ी में इन हिकड़े लफ्ज़ में केतरियों असा के नसीहतों मिलन थो, केतरा सबक मिलन था। तो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन गाल कई आ साहबा किए गौर सा वेठा दिसो यो केड़ो खुश नसीब आ। आई उन जी हिकड़ी हिकड़ी अदा नोट कई तन तो यो साहब आयो, वुज़ू कयो तस, दाढ़ी वडी तस, जूता हथ में तस, इतरे कदुर सहाबा एक बे के नोट कंदा हुया। छो जो अग्या नबी बुधायो आ तो यो जन्नती हुंदो, यो को आम मानू कोन हुंदो। इतरे कदुर भरोसो हुयो नबी जी गाल इते आहे कोन भरोसो। मुसलमान आयो नाले जा अल्लाह अकबर कबीर चेतो वरी ॿियो ॾींहुं चो तो ॿिए ॾींहुं भी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुबह साण इहा ॻाल्हि कई। ॾिठोसीं था वो साॻो माण्हू साॻी कंडीशन में, टे ॾींहं बि साॻो माण्हू साॻी कंडीशन में। चे हाणे छा थियो, इन माण्हू जो मूं पीछो कयो, जेॾी महिल आयो वेठो नमाज़ पढ़ी असां सां गॾु वेठो, ॾींहुं गुज़रियो, शाम जो आउं इन माण्हू जे पोयां लॻुसि। साहबा खे चयनि जेके अंसारी हुया उन्हनि खे मूं चयो असांजो घर में थियो आहे झेड़ो, हूँ त हूँ नथो वञी सघां। अब्दुल्ला बिन अमर बिन आस चए थो हूँ त नथे वञी सघियुसि, पर मूं हुननि जे साम्हूं चयो त असांजो थियो आहे घर में झेड़ो, मुंहिंजे पीउ ऐं मुंहिंजो पाण में थोरो मसइलो थियो आहे, तलख़ कलामी थी वई आहे हली, इन जे करे हाणे आउं घर वञणु नथो चाहियां। हाणे आउं इहो जेको माण्हू आहे न इन जो महिमान थियण थो चाहियां, ऐं जेको हिकु ॾींहुं ॿ ॾींहं टे ॾींहं जेके बि रहणु चाहियां थो, इन वटि रहणु चाहियां थो, ॿिए कंहिं वटि माना इन वटि। ऐं दिलि में छा इरादो हुयो त इहो माण्हू जन्नती छो आहे, दुनिया में ई इनखे जन्नत जी बशारत मिली छो आहे। ॾिसां त इहो कहिड़ो कमु थो करे जंहिंजे करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो इहो जन्नती आहे। हमरा वियो आहे हुन सां गॾु वञी राति जो रहियो आहे। हाणे राति जो अब्दुल्ला बिन अमर चए थो आउं सुतो न आहियां, बार बार हिन खे परखियां पियो, ॾिसां थी हीउ करे छा थो। तेॾी महिल जो राति जो ॾिठमि हीउ उथियो आहे पंहिंजे बिस्तर ते, उते जो उते वेही करे अज़कार शुरू कई, तौहीद या कलमा पढ़णु शुरू कई। ऐं उन सां गॾोगॾु जेके बि मुसलमान हुया उन्हनि सभिनी जे हक़ में दुआऊं पियो करे, ऐं जेके बि मुसलमान हुया जिन्हनि जे तरफ़ां बि हिनखे ज़रे बराबर बि तकलीफ़ पई थी आहे उन्हनि सभिनी खे माफ़ी जा जुमला पियो चवे, अल्लाह जी तौहीद बयान पियो करे, अज़कार में तस्बीहात तहलीलात करे पियो, ऐं मुसलमाननि जे लाइ दुआए मग़फ़िरत घुरे पियो। मुसलमाननि जी जंहिं मुसलमान ॼाणी वाणी या गैर ॼाणप में बे इल्म में मूंखे कंहिं क़िस्म जी का तकलीफ़ ॾिनी आहे, अल्लाह तूं गवाह रह जाऊं, तुंहिंजी रज़ा ख़ातिर उनखे माफ़ थो करियां। अल्लाह अकबर कबीरा। राति गुज़री आहे, सुबुह जो ही साहब अब्दुल्ला बिन अमर मोकिलाए थो, चए थो आऊं हलां थो, पर हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॿुधा, तुंहिंजो कहिड़ो अहिड़ो अमल आहे जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन तोखे टे दफ़ा टे ॾींहं चयो त इहो माण्हू जन्नती ईंदो, इहो माण्हू जन्नती ईंदो, उहो अमल त कहिड़ो आहे। यानी कि अब्दुल्ला बिन अमर बिन आस सम्झो हीउ त को वॾो अमल आहे, तुंहिंजो खट ते वेठो, उते थोरी अल्लाह जो ज़िक्र कई, मुसलमाननि जे लाइ माफ़ी घुरियईं, ऐं जिन्हनि तकलीफ़ ॾियूं उन्हनि खे माफ़ करे छॾियईं, इहो त को वॾो अमल आहे ई कोन जीअं अॼु सम्झंदा आहियूं, त इहो को वॾो अमल आहे। साहिब अब्दुल्ला बिन अमर बिन आस रवानो थियो, पोइ वरी पोयां सॾु थो करेसि, चए थो अल्लाह जा बाना अब्दुल्ला हेॾां अच। मोटी आयो, चए अब्दुल्ला मुंहिंजो ॿियो को ख़ासि वॾो अमल एॾो वॾो न आहे जंहिंजे करे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मूंखे जन्नत ॾिनी आहे या जन्नत जी बशारत ॾिनी आहे, एॾो वॾो को ख़ासि मुंहिंजो अमल न आहे। इहा नमाज़, इहो ज़कात, इहा हज,
ये सदका खैरात इहो जिहाद जे ॿिया साहब कनि था ऐं इहो ई करियां पियो। पर मुंहिंजो हिकिड़ो ॿियो अमल आहे, मूंखे लॻे थो त इन्ही अमल जे करे रब मूंखां राज़ी थियो आहे ऐं मदीने वारे साईं मूंखे जन्नत जी बशारत ॾिनी आहे। उहो मुंहिंजो अमल इहो आहे जो आउं दिलि में कंहिं जिले बि साड़ कोन थो रखां, कंहिं जिले बि हसद कोन थो रखां, ऐं जेको बि मूंखे ईज़ाईंदो आहे उनखे मुआफ़ करे छॾींदो आहियां। इन जे करे शायदि मूंखे जन्नत जी बशारत मिली आहे। अंदाज़ो लगायो, कंहिंखे माफ़ करणु, दिलि वॾी रखणु, माली जानी वक़्ती पंहिंजी जान जी घड़ी खां जेका मदद जी ज़रूरत आहे त मदद करियो। जेकॾहिं कंहिंखे कंहिं वंगार में माण्हुनि जी ज़रूरत आहे ऐं जाइज़ कम जी वंगार कंदा करियो। को ग़रीब माण्हू, को दोस्त, को रिश्तेदार अॻभरो थी पवे, पंहिंजे दिलनि खे साफ़ शफ़ाफ़ रखो। थी सघे रब्बुल आलमीन इन नेकियुनि अमलनि जे करे अल्लाह रब्बुल आलमीन राज़ी थी पवे। कंहिंजी मदद करण सां, कंहिंजी ख़ैर ख़वाई करण सां थी सघे को अॻियां दुआ ॾे, जंहिं दुआ में तव्हां कामयाब थी वञो। अञा ज़रड़ा ज़रड़ा नेकी जा अमल हूंदा आहिनि, पर इन्हनि में अल्लाह रब्बुल आलमीन जी रज़ा वॾी रखियल हूंदी आहे। ॻाल्हियूं खोड़, मिसाल खोड़, तई हयाती दिन पढ़णु सम्झणु, पंहिंजी इस्लाह करण जी ऐं दीनदारी में अॻभरो रहण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन।